अल्हम्दुलिल्लाह इन्हनि मसइलनि ते असां तव्हांखे वालियाना टाइम ॾींदासीं। अल्लाह कंदो इंशाअल्लाह दिलि जी तशफ़ी थी वेंदी। सभ खां पहिरियों तव्हांखे मौली साहब उमिरो ॿुधायो। असां तव्हांखे इहो सम्झाईंदासीं त असां उते होटल में प्राइवेट हाजी रहंदा। केरु रहंदा साईं? प्राइवेट हज स्कीम में जेके वेंदा उहे होटलुनि में रहंदा ऐं तव्हां हज सरकारी स्कीम में वञण वारा बिल्डिंग में रहंदव, अज़ीज़िया में रहंदव। इन जे करे जीअं मदीने शरीफ़ खां पंहिंजी गाॾी ईंदी, बिल्डिंग वटि बीहंदी, बीहण सां ई तव्हां पंहिंजे बिल्डिंग जे मेन गेट ते पाकिस्तान जो झंडो बि लॻल हूंदो ऐं बिल्डिंग नंबर लिखियल हूंदो। छा लिखियल हूंदो? छा लिखियल हूंदो साईं? बिल्डिंग नंबर लिखियल हूंदो। पहिरियों पहिरियों उते तव्हां लहण सां पहिरियों नोट कंदव। जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त मुअल्लिम जी ऑफिस वटि हे कड़ो मिलंदो। हे छा मिलंदो? हिन में सॼी हाजी जी डेटा लिखियल आहे ऐं हिन जो ही रबड़ जेको आहे इहो ख़ाली हुयो। इन ते असां टुकड़ी रबड़ जी ते बाल पेन सां बिल्डिंग नंबर लिखंदासीं। छा लिखंदासीं? छा लिखंदासीं? जीअं विसरे बि न, कंहिंखे गुम थी वञे थो, माण्हू भुली थो वञे त हे असांखे 24 कलाक पातल हूंदो। छा हूंदो? 24 कलाक पातल हूंदो। पोइ हिन ते बिल्डिंग नंबर लिखियल हूंदो। इन ते बिल्डिंग नंबर लिखियल हूंदो। 721 लिखियल आहे। फर्ज़ कयो ईअं असांखे बिल्डिंग नंबर ते लिखी करे हिन ते इहो पाइणो आहे। असां छा कंदा आहियूं? मिलियो बसि उनखे रखी छॾियोसीं थेले में, काॾे थो वञे, केरु पुछे थो असां खां, जॾहिं पुछे, जॾहिं उन जी असां खां केरु झिणक ॾे त तूं काथो जो आहे, कीअं, इन बचण जे लाइ गवर्नमेंट हे असांखे पारायो आहे। इन जे करे इनशाअल्लाह हे 24 कलाक पातल हूंदो ऐं हे रेगज़ीन जो आहे, रबड़ जो आहे, वज़ूअ में ख़राब बि न थींदो। इन जे करे इहो पाइणो आहे। असां बिल्डिंग ते वेंदासीं। हाणे 7 तारीख़ ते उमिरो त पाण करे आऊं। 7 तारीख़ ते हूअं त असांखे 8 ते खणणो अथनि, पर हुजाज किराम घणे हुजण जे करे असांखे 7 तारीख़ ते पंहिंजी बिल्डिंग जे काउंटर ते लिस्टियूं लॻदियूं त बाबा फलाणे टाइम ते फलाणा हाजी फलाणे नंबर गाॾीअ में वेंदा ऐं हिन टाइम ते बस तव्हांखे खणंदी। जीअं असां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो आहे त बराए महिरबानी आज़मीन हज खे गुज़ारिश आहे पंहिंजो पाण खे सब्र ऐं तहमुल में रखिणो आहे। हाणे असां जूं जेको आहे 5 तारीख़ 5 ज़ुल्हज खां 14 ज़ुल्हज ताईं बसियूं बंदि थींदियूं हरम वञण जूं। बिल्डिंग खां काई तारीख़ ताईं लिखी छॾियो, 5 खां 14 तारीख़ ताईं तव्हां जूं बसियूं बंदि थींदियूं। इन दौरान जेकॾहिं को माण्हू वञे थो हरम शरीफ़ त पंहिंजी टैक्सी कराए वेंदो, गवर्नमेंट तव्हां गाॾी न ॾींदी। इन जे करे असां 7 तारीख़ ते पंहिंजे काउंटर ते लिस्टियूं ॾिसंदासीं त असां जूं लिस्टियूं लॻियूं आहिनि कहिड़े टाइम ते मुंहिंजी बस अचे थी खणण जे लाइ। फर्ज़ कयो असांखे चयो अथऊं 3 बजे बस ईंदी, पोइ बसियुनि खे ओॾां तश्कील कंदा मिना जे पासे ॾे, पोइ उहे रोज़ हिते वेंदियूं। इन जे करे 2 कलाक 3 कलाक बि लेट 3 बजे खां अची सघे थी। इन जे करे कावर नाहे करणी, गार गंद नाहे ॾियणो, कंहिं ते तरण ऐं जेका तबरो नाहे करणो त यार बस न आई आहे, असां निमाज़ बिल्डिंग में पढ़ूं था, हे बिना पंहिंजे लेखे जेको आहे विया वेठा आहिनि। इन जे करे रश हुजण जे करे गाॾियुनि जे रूट खे मटण जे करे असांखे 2 कलाक बि लॻी सघनि था। पोइ 7 तारीख़ ते असां बिल्डिंग मंझूं असां तड़ु कंदासीं। तड़ु करण खां पोइ असां एहराम बहंदासीं। एहराम बहदड़ सां गॾु हेड बैग नंढो जेको जंहिंमें हिकु कपिड़ो जोड़ो वॻो जेको आहे सो साण खणणो आहे, पाणीअ जी बोतल खणणी आहे, भुॻड़ा या बिस्किट वग़ैरह खणणा आहिनि, इहो थेलो पाइणो आहे पासे में। असां 7 जे ॾींहुं अल्लाह जो आसरो करे हज जी नियत कंदासीं। सिंधीअ में ए अल्लाह असां हज जी नियत कयूं था, क़बूल फरमाए, आसान फरमाए। हिकु ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि त असांखे बिल्डिंग ते 2 शयूं मिलंदियूं हाजी जेके सरकारी हजी स्कीम में वञनि था। पहिरियों त तव्हां जेकॾहिं हिते भरियो आहे बैंक में फार्म त असां कुर्बानी सरकारी तौर ते कंदासीं।
त उहो टोकन तव्हांखे मिलंदो। काथे मिलंदो? 7 तारीख़ खे अॻ में बिल्डिंग ते मिलंदो। जे तव्हां बैंक में हिते न भरियो आहे त पोइ उते तव्हांखे बैंकुनि जा बूथ मिलंदा, जेके मुस्तनिद सर्टिफिकेटनि वारियूं हूंदियूं। उन में तव्हां पैसा जमा कराईंदव, उतां तव्हांखे टोकन मिलंदो। उन टोकन ते टाइम लिखियलु हूंदो त 11, 10, 12 कहिड़े ॾींहं ते तव्हांजी कुर्बानी आहे। लेकिन जन फार्म भरियो आहे उनखे टोकन काथे मिलंदो? बिल्डिंग ते। काथे मिलंदो साईं? ख़ासि करे ग्रुप लीडर यादि करे, टोकन कुर्बानी जो काथे मिलंदो? बिल्डिंग ते मिलंदो। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि हीअ मां जेका हीअ टिकेट आहे ट्रेन जी, तव्हां हाजी सरकारी स्कीम में जेके वञो था प्राइवेट खां हटी करे, उन्हनि खे हीअ ट्रेन जी टिकेट मिलंदी। रेल जी टिकेट काथे मिलंदी? बिल्डिंग ते मिलंदी। काथे मिलंदी साईं? बिल्डिंग ते मिलंदी। हर हाजीअ खे पंहिंजी टिकेट बिल्डिंग ते मिलंदी। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं उन फार्म भरियो आहे हिते कुर्बानी जो त उनखे टोकन बि मिलंदो। इहे वठी करे असां जेको आहे अल्लाह जो आसरो करे हज जी नियत कंदासीं। उहा नियत करण में तरीक़ेकारी आहे त पहिरियों गुस्ल करे असां एहराम ॿधंदासीं। छा ॿधंदासीं साईं? उहो हाणे ॿधी करे असां हज ॾे हलूं था। मके खां निकिरी हाणे मिना हलूं था। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां इन्ही ड्रेस में पंहिंजे बिल्डिंग ते नफ़िल पढ़ूं त बि मर्ज़ी आहे, उते जाइ नमाज़ बि हूंदी आहे। ऐं उते मोहल्ले जी मस्जिदूं बि आहिनि जिते हाजी सगोरा नमाज़ पढ़ंदा आहिनि, उते बि नफ़िल पढ़ी सघूं था। नफ़िल पढ़ी करे असां नियत कंदासीं, ए अल्लाह असां हज जी नियत कयूं था, क़बूल फरमाए, आसान फरमाए। उन सां गॾोगॾु जीअं तव्हांखे एहराम जी ॿुधायूं त दुन खां मथे मर्द खे ॿधणो आहे। दुन खां छा आहे? मथे ॿधणो आहे। जेकॾहिं ईअं गोॾ हेठि ॿधी त इहो काबे वारी मस्जिद में उघाड़ो तस्लीम कयो वेंदो। उघड़ा दुन खां वठी गोॾनि ताईं मर्द जी उघड़ा। इन जे करे हाणे इन ख़ुशबू मुशबू न आहे लॻाइणी, जीअं एहराम जूं तव्हांखे पाबंदियूं ॿुधायूं। ऐं घरवारी गॾु आहे, उहा एहराम जी हालत में असां ते हराम आहे। अलबत्ता उनखे ॿांह खां वठी सघूं था, उनखे ॾाकण तां सपोर्ट करे सघूं था, भीड़ में उनखे बचाए सघूं था। लेकिन अज़दवाजी ज़िंदगी, ज़ाल मुड़ुस वारी ज़िंदगी असांजे मथां हराम आहे। शहवती ॻाल्हाइणु असांजे मथां हराम आहे। इन जे करे इन एहराम में विढ़णु बि हराम आहे। माण्हू एहराम में हूंदा त बि छिक आहे। इहो तव्हांखे मुज़दलिफ़े में ॿुधाईंदासीं। उते कचहरियूं कंदा, गिलाऊं कंदा, अची जे वांदा थींदा, ओ ॻोठ खां वठी खणंदसि त उते इहो न ॾिसंदा त असां एहराम में आहियूं, हज जी नियत कई आहे। उलमा कराम वेठा न, रफ़स वला फुसूक वला जिदाल। उते न गुनाह करणो आहे, न गिला करणी आहे, न कंहिंखे ईज़ा ॾियणो आहे, न विढ़णो आहे। छो त एहराम जी हालत में जीअं उलमा कराम चवनि था त कहीं मथे में जूअं कढी बि न आहे मारणी। जॾहिं जूअं न आहे मारणी त कंहिं जीअरे जागदे इंसान जी गिला करणु या तकलीफ़ जे करे हिक ॿिए खे ईज़ा न ॾींदासीं इंशाअल्लाह। टेलीफोन अचे त 7 तारीख़ ते असांखे हाजी सगोरनि खे बस में विहारे करे मुअल्लिम हज़रात वारा मिना खणी हलंदा। काॾे खणी हलंदा साईं? काॾे खणी हलंदा? मिना। असां मको छॾे करे असां मिना था हलूं पिया। असां एहराम जॾहिं ॿधंदासीं, जीअं उलमा कराम ॿुधायो तव्हांखे, त असांखे हे मथे ते हीअं नाहे पाइणो, बसि हे हेठि रखिणो आहे। औरत जेका आहे, उन औरतुनि जा जेकॾहिं पाण नथियूं सम्झनि त तव्हां बि सम्झी हलो। औरत जो चेहरो खुलियल हूंदो, हथ खुलियल हूंदा। बाक़ी हितां खां वठी इस्तिलाम में बि उलमा कराम ॿुधाइनि था त औरत हीअं करे बि इस्तिलाम न करे। छो त हिन जी कलाई ज़ाहिर थी त बि हरम में हुनजी उघड़ थींदी। इन जे करे औरत हेतिरो बसि इस्तिलाम ईअं कंदी, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर। इन जे करे औरत जा हथ खुलियल हूंदा, चेहरो खुलियल हूंदो। उन खां बाद में
शरई उसूलनि सां अल्लाह कंहिंखे इन मसइले में हलाए उहे टोपी वग़ैरह पाइनि था, पर अक्सर करे असां उते कंहिंखे बि टोपी न ॾिठीसीं, बजाए असां कंहिंखे इन ॻाल्हि ते बीहारियूं त सुभाणे उहो ॻाल्हि उहो सम्झी न सघे। जंहिंजो शरई पर्दो आहे उहो पर्सनल असां सां वेही असां उनखे तरीक़ो सम्झाईंदा। हीअ ट्रेनिंग आहे, इन ट्रेनिंग में असांखे आम फाम ॻाल्हि करणी आहे, जेके आम हुजाज किराम वञनि था। असां 7 तारीख़ ते गाॾी में वेही करे सिधो काॾे आयासीं, मिना आयासीं। काथे आयासीं? मिना आयासीं। हाणे असां बिल्डिंग नंबर लिखियो होसीं, इते आयासीं मिना में, त असांखे अची करे बस मकतब में लाथो। हुते लफ़्ज़ छा हुयो? बिल्डिंग। हिते छा आहे? ॾाढा ॻाल्हायो, छा आहे? मकतब नंबर। मकतब चइबो आहे 20 खीमनि जी बस्तीअ खे, उनखे 20 खीमनि खे चौधारी इंगलार लॻल हूंदी, उनखे मकतब चइबो आहे। बस में लहण सां ई फौरन पाकिस्तान जो झंडो लॻल हूंदो, उते मकतब नंबर फर्ज़ कयो 12 नंबर लिखियल आहे। घणा? 12। फौरन असांखे नोट करणो आहे त असांजो मकतब नंबर 12, 15, 16, 20, 21 जेको बि आहे, बस लहण सां मकतब नंबर पाकिस्तान जे झंडे ते भिक सां लिखियल हूंदो, फौरन नोट कंदासीं असां। उन सां गॾोगॾु असांजो उन ते गेट हूंदो, उन गेट ते कड़ो असांजो ॾिसंदा, हिन ते सॼी डिटेल लिखियल आहे खीमनि जी। इहो न पातल हूंदो, तव्हांखे खीमे में अंदरि बस्तीअ में न छॾींदा। बाक़ाइदा चौकीदार बीठा आहिनि, इहे जेके हाजी सगुरा कमाइण या भॼी जा वेंदा आहिनि, इहे सभु ॿाहिरि हूंदा आहिनि। हे कड़ो न हूंदो त तव्हांखे अंदरि न छॾींदा। पहिरियों छा लिखियोसीं? मकतब नंबर लिखियोसीं। यादि कयो इहे ॻाल्हियूं, उते तव्हां दुआ कंदव इंशाअल्लाह। मकतब नंबर लिखियोसीं। मकतब नंबर लिखण सां गॾोगॾु हीअं मथे तकींदासीं त वॾो पोल हूंदो, उन 20 खीमनि जे मथां, बस्ती जे मथां वॾो पोल हूंदो। उन पोल ते फर्ज़ कयो मथां हीअं लिखियल आहे 5, वरी लकीर आहे, वरी हेठां लिखियल आहे 24। 5 नंबर इहो इन पोल जो नंबर आहे। मथां 5 नंबर छा आहे? छा आहे? पोल जो नंबर आहे। ऐं हेठां जेको 24 नंबर लिखियल आहे, इहो तव्हांजो रोड लिखियल आहे। त हे पोल 24 नंबर रोड ते आहे। छा ते आहे साईं? 24 नंबर रोड ते पोल आहे। हाणे इहो असांखे पहिरियों लहण सां ई नोट करणो आहे त मकतब नंबर लिखियोसीं, वरी पोल ॾिठोसीं त असांजे खीमनि जे मथां पोल कहिड़ो लॻल आहे? 5 नंबर पोल लॻल आहे। ऐं हेठां इहो 24 नंबर, 22 नंबर, 42 जेको बि हुजे, जा मथां 1 नंबर आहे, 2 नंबर आहे। मतिलबु त मथे पासे जो पोल नंबर जेको हूंदो, इहो खीमा बस्ती जे मथां आहे। इहे असां फौरन लिखंदासीं। ख़ासि करे ग्रुप लीडर मुतवजो थियनि, जेके ग्रुप लीडर आहिनि, उहे पंहिंजे हाजनि खे सम्झाइनि, बार बार मुज़ाकरो करनि। जॾहिं असां ग्रुप इहो लिखियोसीं, हाणे असांखे खीमे में अंदरि आयासीं। खीमे में आयासीं त बिल्कुलु 2 फुट तव्हांजी जॻह मुक़ररु आहे। घणी? घणी? कबर जेतिरी जाइ। हर हाजीअ खे इन खां वधीक जाइ कोन्हे। मिना में हर खीमे में 2 फुट उनजो गदेलो लॻल हूंदो, उहो उनजो हूंदो। औरत उन सां साण हूंदी त उनजो खीमो हेॾो औरतुनि जो गॾु हूंदो, मर्दनि जो हेॾो गॾु हूंदो। विच में पर्दा हूंदा, औरतूं औरतुनि सां रहंदियूं, मर्द मर्दनि सां रहंदा। खीमे में अचण महिल हाणे छा आहे, उते 2 मसइला हूंदा आहिनि। हिकु त असांजो मोबाइलनि जो मसइलो हूंदो आहे, इन्हनि ते वॾी चिड़ थींदी आहे हाजनि खे। पोइ इहो बि हूंदो आहे त राब्तो बि हुजे, ऐं वॾो मसइलो आहे हिक ॿिए खां विछड़ी वञण जे करे मोबाइल बि इस्तेमालु ज़रूरी करणी थी पए। पोइ असां तव्हांखे सम्झायूं त उते मथे, चङो मथे, हथु मथे करण खां मथे उते हिकिड़ो बोर्ड लॻल हूंदो। पोइ असां वटि छा हूंदो? डिघो हाजी साहिबु ईंदो, कढी मारो चार्जर, वरी हिकिड़े पंहिंजो हणी छॾो। इन जे करे असां सां गॾु हिकिड़ी टी हुजे साण, ख़िदमत लाइ पंहिंजो पाण सां खणी वञो। उहा आई भलो 10 ॼणा वेही आराम सां पंहिंजी मोबाइल चार्ज कंदा, छो त हे इबादत जो टाइम आहे। इन महिल शैतान चवंदो हे गुफ़्तगू करनि, विड़नि, इंतज़ार करनि, टेंशन हुजनि, तव्हां त हे मिना में इबादत न करनि। हे इंतिज़ामी उमूर इन जे करे सम्झाइनि था गवर्नमेंट त इहो हाजी सुकून सां पंहिंजे रब खे राज़ी करे। इहे तव्हांखे तॾहिं ॿुधायूं था। उन खां पोइ असांखे उते जेको चङो आलिम हाफ़िज़ जा पाण में जेको ग्रुप में सम्झो, उनखे इमामत करायो, नमाज़ पढ़ो, ऐं उते बरकातूं
जेका सो निमाज़ पढ़णी आहे कसर निमाज़ मिना अरफात में। इहो इख़्तिलाफ़ी मसइलो बि आहे, उलमा कराम खां पुछी सघो था जेकी तव्हांखे सम्झ में अचे। उन सां गॾोगॾु अलाह तबारक व तआला तव्हांखे नेकी अता फरमाए, खीमे खां ॿाहिरि निकिरणो आहे त असांखे वज़ू खाना हूंदा। छा हूंदा साईं? वज़ू खाननि वटि टैंकियूं न हूंदियूं, जीअं न गैस जा हिते वाल हूंदा आहिनि ईअं हूंदा आहिनि। अगरि असां उनखे फुल खोलियोसीं त पंहिंजो एराम बि पलीत थी वियो, ॿिए जो एराम बि पलीत थी वियो। जॾहिं त असां इबादत में आहियूं, असांखे निमाज़ पढ़णी आहे, इन लिबास में निमाज़ पढ़णी आहे, इन जे करे असां कोशिशि इहा कयूं त पाणी घटि इस्तेमालु कयूं जीअं असांजो एराम पाक रहे। सम्झ में अचे थी ॻाल्हि साईं? सम्झ में अचे थी ॻाल्हि? इहा अजाई ॻाल्हि न आहे। उन खां बाद में पाणी बि घणो खपी सघे थो ऐं हेठां उनखे प्लास्टिक जा तरा हूंदा आरज़ी, इन जे करे शरड़ाट घणो पाणी कंदो। इहा शयूं असांखे इंतिज़ामी उमूर में सम्झी मिना जे खीमे में ज़ुहिर, असर, मग़रिब, इशा, फजर पढ़णी आहे। 8 जे ॾींहुं 9 जी राति मिना में रहणो आहे। 9 जी राति किथे रहणो आहे साईं? मिना में रहणो आहे। हाणे मिना में असांखे सुबुह जो उतां वठंदा, चवंदा हलो अरफात। काॾे साईं? अरफात। हाणे तव्हां हाजी जेके सरकारी स्कीम में आहियो, तव्हां बस इस्तेमालु न कंदव, तव्हां ट्रेन इस्तेमालु कंदव। हाणे हीअ तव्हांखे ट्रेन जी टिकेट पातल आहे। छा आहे साईं? हीअ टिकेट पातल आहे। हाणे तव्हां सभु स्टेशन ते ईंदव, हिन टिकेट ते काओ नंबर लिखियल आहे साईं? काओ नंबर लिखियल आहे? 1 नंबर लिखियल आहे। उते 3 स्टेशनियूं हूंदियूं। घणियूं? 3 स्टेशनियूं हूंदियूं। तव्हांखे जंहिं स्टेशन जो नंबर लिखियल आहे उन नंबर ते तव्हां स्टेशन ते गाॾी ते चढ़ंदव। अची पहिरियों नंबर लिखियल आहे त पहिरें ते, जेकॾहिं ॿियो लिखियल आहे त ॿिए ते, टियों लिखियल आहे त 3 स्टेशन ते। उहो सबबु छा आहे त तव्हांजे हिन ते कंप्यूटराइज़ नंबर लॻल आहे। हीअं ॾेखारींदो त शीशे जो दरवाज़ो खुली वेंदो, वरना जेकॾहिं उन स्टेशन ते न ईंदो, ॿी ते ईंदो त तव्हांखे स्टेशन ते दाख़िला न मिलंदी। इन जे करे जेके नंबर मिले उन स्टेशन ते वञिणो आहे। सुबुह जो खीमे मां निकिरी करे सिधो असां स्टेशन ते ईंदासीं। हाणे असां तव्हांखे जीअं तव्हां ॿुधाईंदा, चऊं था रफ़स वला फुसूक वला जिदाल, जे इन में न गुनाह थिए, न गार ॾियणी आहे, न कंहिंसां वेहणो आहे, न जेका धिका ॾियणी आहे, इहो कुझु न आहे करिणो। इन जे करे असां जंहिं महिल ईंदासीं स्टेशन ते त स्टेशन घटि में घटि 50 फुट मथे हूंदी। घणी ताईं? घणी? 50 फुट। हाणे नौजवान जेके हज़रात हूंदा उन्हनि खे ॾाकणियुनि जे ज़रिए, माना पुलिस चवंदी ॾाकणियुनि तां चढ़ो। ज़ईफ़ कमज़ोर व्हील चेयर ते उन्हनि खे वरी उन्हनि तां जेका लिफ्टनि तां पास कराईंदा। इन जे करे असां जेके मर्द हज़रात आहियूं, औरतूं जेके घुमनि थियूं, चाक चङूं भलियूं गॾु आहिनि, असां सभु ॾाकण जे ज़रिए मथे चढ़ंदासीं। पहिरियों असां हेठि बीठा हूंदासीं। हेठि बीठा आहियूं। हिकिड़ा माण्हू ॾाकण में बीठा आहिनि। छा में बीठा आहिनि? ॾाकण में बीठा आहिनि। वरी हिकिड़ा प्लेटफार्म ते बीठा आहिनि इंतज़ार में त रेल अचे। जीअं रेल ईंदी ऑटोमेटिक दरवाज़ा खुली वेंदा, माण्हू चढ़ंदा। कोई उते जेका सो टीटी वग़ैरह या झंडी वग़ैरह न आहे, बसि ऑटोमेटिक हली वेंदी। वरी हो थोरो मथे चढ़ींदा ॾाकण ते। ॾाकण वारा वरी प्लेटफार्म ते ईंदा, प्लेटफार्म वारा वरी ट्रेन में वेंदा। इन जे करे इते बि असांखे 1.5 कलाक 2 कलाक ट्रेन ते चढ़ण में लॻी वेंदा। घणा साईं? कलाक, 1.5 कलाक, 2 कलाक बि ट्रेन में चढ़ण में लॻी वेंदा। जॾहिं असां ट्रेन में वेठासीं त 7 मिंटनि में पुॼंदासीं। घणनि मिंटनि में? 7 मिंटनि में पुॼी वेंदासीं। लेकिन चढ़ण महिल इहो अंदाज़ इन भीड़ खां गुज़रणो पवंदो। असांखे सब्र, तहमुल, अमाल सालिह, पाकाई जो लिहाज़ ज़रूरु रखिणो आहे। ख़ासि करे कुराड़ा, ज़ईफ़ ऐं न सम्झदड़ माण्हू, जीअं ॿाराड़ी जो हुजे, न सम्झे, वॾो हुजूम आहे। इन जे करे असां उन्हनि जी सपोर्ट चओ इंशाअल्लाह कंदासीं। हिकु हज पाण कयूं था, हिकु हज ख़िदमत जे लाइ इंशाअल्लाह ॿियनि जी ख़िदमत ज़रूरु कंदासीं। हाणे असां अञा मिना खां स्टेशन ते चढ़ी आयासीं। स्टेशन ते चढ़ी आयासीं, हितां सिधो असांखे अरफात खणी आया। किथे खणी आया? अरफात खणी आया। अरफात जॾहिं आयासीं त असां स्टेशन 1 ते लथासीं त असांखे 1 जे साम्हूं खीमो मिलंदो।
पहिरीं स्टेशन जे साम्हूं खीमो मिलंदो, लिखियलु हूंदो, उते असांखे पंहिंजा माण्हू हथ सां वठी अची खीमनि में अरफात में विहारींदा। हाणे हिते हिकिड़ो मसइलो आहे, माण्हू चवंदा आहिनि साईं मां जो दिमाग़ कमु करे थो, मां होशियारु आहियां, मां निमरा मस्जिद में वञी करे इमाम सां ख़ुतबो ॿुधंदुमि ऐं निमाज़ पढ़ंदुमि। इहा कतन बि कोशिशि न कयो। अगरि तव्हां कोशिशि कई बि त तव्हांजी कोशिशि ज़ाया थींदी। कीअं त तव्हांखे 1 स्टेशन जा 5 लख माण्हू आहिनि, उनखे इंगलार लॻल आहे। छा लॻल आहे? इंगलार लॻल आहे। 2 स्टेशन जे माण्हुनि खे 7 लख आहिनि, 5 लख आहिनि, उन्हनि खे चौधारी इंगलार लॻल आहे। 3 स्टेशन जा 5, 7 लख, 8 लख, 10 लख आहिनि, उन्हनि खे इंगलार लॻल आहे। उहे सभु दस्ता बंदि आहिनि। तव्हां निकिरण जी कोशिशि कंदव, जाॾो बि वेंदो इंगलार लॻल हूंदी, तव्हां इंगलार ते चढ़ंदव, पुलिस तव्हांखे न छॾींदी। हाणे तव्हां उन जाइ ते पंहिंजे जिते तव्हांखे खीमो मिलियो आहे अरफात में, उते वेहो। ॿिए नंबर ते ॻोल्हे ॻोल्हे गेट तव्हां लधी बि सयूं त पुलिस न छॾींदी, बाबा हिते वेही रहो। हाणे रुकने आज़म आहे अरफात। छा आहे? वॾे में वॾो फर्ज़ हज जो अरफात आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अरफात जे मैदान में वॾे में वॾो गुनाहगार अचे थो, शैतान जेका मुंहं में मिटी विझे थो, हैड्रो रंग थो थी वञे, तो रोए थो, इन खां अलाए केतिरा गुनाह कराए, अॼु ईअं साफ़ थियो जे माउ जे पेट में। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन अरफात जे मैदान में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जंहिं माण्हू अरफात में दुआ घुरी, तौबा जी या दिल जी मुरादूं जी जेकी बि दुआ घुरी, तरद्दुद थियुसि त अलाए क़बूल पई अलाए न पई, त मुमकिन आहे त हुनजो ईमान बि ज़ाया थी वञे, ईमान ई ज़ाया थी वेंदो। इन जे करे एतिरो यकीन करणो आहे अरफात जे मैदान, जेकी दुआ असां घुरूं था अल्लाह असांजी दुआ उहा क़बूल फरमाए थो। 3 नंबर ते फज़ीलत, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम आका इनामदार साकी कौसर शाफी रोज़े महशर सैयदुल मुरसलीन खातमुन नबीन हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन 12:30 बजे अरफात जे मैदान में पहुता। पाण ख़ुतबो ॾिनो। ख़ुतबे ॾियण खां बाद में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ पढ़ाई, पहिरियों 2 रकाता ज़ुहर, पोइ 2 रकाता असर पढ़ाई, पोइ वक़ूफ़ अरफात कयो, याने उते हीअं हिन तरफ़ ते हीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिही करे दुआ घुरी आहे। वक़ूफ़ अरफात नबी साईं कीअं कयो आहे? उस में बिही करे मग़रिब जी आज़ान ताईं मोहम्मद रसूलुल्लाह हिन उम्मत लाइ दुआ घुरी आहे। अल्लाह असांखे ताक़त ॾे, सेहत ॾे, शौक़ ॾे त असां बि खीमे मां निकिरी करे असां वक़ूफ़ अरफात मिठे हुज़ूर वांगुरु कंदासीं इंशाअल्लाह। ऐं नबी तो क़ुर्बान वञा, केॾा उहो जेको आहे सो तमाम ज़ईफ़, उनजो नफ़ीस जिस्म ऐं उनजो हसीन जिस्म, उहे उस में बिही करे उम्मत लाइ दुआ घुरी। असां बि इंशाअल्लाह वक़ूफ़ अरफात बिही करे उस में कंदासीं इंशाअल्लाह। बाक़ी फ़र्ज़ न आहे, वाजिब न आहे त उस में। वक़ूफ़ अरफात खीमे में थी सघे थो, वेही सघे थो, निंड करे सघे थो, सभु शइ करे सघे थो, वज़ू करे सघे थो, लेट्रिन ॾे वञी सघे थो, जेतिरो थी सघे। लेकिन फज़ीलत मुस्तफ़ा जी ॿुधायल इहा आहे त मिठे हुज़ूर हिकु लम्हो बि ज़ाया न कयो आहे। असां वरी छा कंदासीं, यार ॾे त ख़बर ॿुधाइनि पिया थो, जेको आहे सो मानी विराए बि ॾिठा, ओ होॾो ट्रेलो बीठो आहे, भॼ भॼां मानी वठंदो, आइस्क्रीम वठंदो, लस्सियूं वठंदो ऐं जेको आहे सो शरबत वठंदो। अल्लाह ॼाणींदो आहे, मां अल्लाह साईं नसीब कयो हज अॻिले साल असां आख़िरी अरफा जे मैदान में हुआसीं। ॻोल्हे उते असांखे वॾा पीस ऐं जेको वॾा जेका बिरयानी जा पाकेट, लस्सी, जूस, आइस्क्रीम ॻोल्हे मुखैर ॾेई वञनि पिया। इन जे करे चओ इंशाअल्लाह न मानी जे कढ लॻंदासीं, न जेको आहे सो घुमण में, बल्कि रुकन आज़म में वेही करे या बिही करे इंशाअल्लाह वक़ूफ़ अरफात कंदासीं। वक़ूफ़ अरफात में इस्तग़फ़ार घणो कयो, तिलावत कयो, ज़िक्र कयो, जहिड़ियूं दुआऊं घुरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे हज खे मक़बूल, मंज़ूर, मबरूर फरमाईंदो। अरफात में हिकु लम्हो बि ज़ाया न कयो। अलबत्ता हिकिड़ो तव्हांखे ॿुधायूं कि औरतूं विछड़ी वेंदियूं आहिनि या गुम थी वेंदियूं आहिनि, उन्हनि सां चओ इंशाअल्लाह सपोर्ट कंदासीं।
उनजो हौसलो ॾींदासीं, उनखे विहारे करे गॾु चवंदा बा वक़ूफ़ अरफात कर, तूं दुआ घुर, शाम तोखे पंहिंजे खीमे ते पुॼाईंदासीं, घबराइण बबराइण। लेकिन इंसान मजबूर आहे, जॾहिं पहिरीं प्यारे खां विसरी थो वञे, चाहे मर्द हुजे या औरत हुजे, एॾा परेशान थियनि था जो उन्हनि खे वक़ूफ़ अरफात में मज़ो नथो अचे। अलाह ख़ातिर उन्हनि सां चओ इंशाअल्लाह हौसलो ॾींदासीं, उनखे चवंदासीं ख़ूब पंहिंजी रोई दुआऊं घुरो, इंशाअल्लाह शाम हथों हथ हली करे तव्हांखे कोई गुम न थींदो आहे, कोई गुम न थींदो आहे। हे लॉकेट लॻो पियो आहे, हे सभु शइ लिखियलु आहे, खीमे जो टुकड़ो बि लिखियलु आहे तुंहिंजो, त कहिड़े खीमे में रहंदे, इन जे करे गुम कोई न थींदो। थोरो परेशानी थिए थी पई। उन सां गॾोगॾु असां अरफात में जेको आहे कोशिशि करे पंहिंजो सारे संभारे पंहिंजे खीमे में इंशाअल्लाह वक़ूफ़ अरफात कंदासीं। मग़रिब जी आज़ान थींदी, मग़रिब जी आज़ान थियण वारी हूंदी, सिज लहंदो, तोहफ़ जो ठका थींदो, पोइ उतां सभे हाजी निकिरंदा मुज़दलिफ़े जे पासे ॾे। काॾे साईं? काॾे? मुज़दलिफ़े ॾे। हज में ॿ फ़र्ज़ आहिनि। घणा आहिनि फ़र्ज़? हिकु वक़ूफ़ अरफात, ॿियो तवाफ़ ज़ियारत। घणा फ़र्ज़ आहिनि साईं? घणा फ़र्ज़ आहिनि? हिकिड़ो अरफात जो वक़ूफ़ अरफात कयोसीं, हाणे असां वाजिब कंदासीं। वाजिब घणा आहिनि? 6। घणा आहिनि? 6। पहिरियों मुज़दलिफ़े में राति रहणु, शैतान खे पथरियूं हणणु, कुर्बानी करणु, मथो कूड़ाइणु, सही करणु, सफ़ा मरवो डोड़णु, ऐं 6हों नंबर आहे तवाफ़े अलविदा। हज में घणा आहिनि वाजिब? 6। फ़र्ज़ घणा? 2। पहिरियों फ़र्ज़ अरफात जो कयो आहे। हाणे असांखे इतां वरी बि रस्तनि ॾे हेॾे होॾे न आहे, वरी बि काॾे वठी आया? स्टेशन ते वठी आया। स्टेशन ते वठी आया, वरी बि साॻी असांखे पहिरियों नंबर पातल आहे स्टेशन ते। असां पहिरियों नंबर स्टेशन ते ईंदासीं, पोइ असांखे उते कलाकु लॻे, अधु लॻे, 2 लॻे, भले राति थी वञे। जंहिं महिल ट्रेन ते चढ़ंदासीं 2.5 या 3 मिंटनि में मुज़दलिफ़े पहुतासीं। पहिरियों घणनि मिंटनि में? 7 में। हाणे असां 2.5 या 3 मिंटनि में मुज़दलिफ़े पहुतासीं। अच्छा, हाणे मां तव्हांखे सम्झायां, असां उमूर ते छो था ज़ोर ॾियूं? उमूर जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां उमूर न सिखंदासीं त हज नथो थिए पियो। उमूर जो मक़सदु इहो आहे त मिसाल अरफात जो मैदान हुयो, उन जा हुदूद हुया, उन हुदूद में हाजी दाख़िल थींदो त हज थींदुसि। भुल में जेको आहे मुज़दलिफ़े में हलियो वञे त हज न थींदुसि। ईअं मुज़दलिफ़े जो बि छा हूंदो? छा हूंदो? हुदूद हूंदो, दाइरो हूंदो। इन जे करे असां जंहिं महिल ट्रेन तां लहंदासीं त अची करे मुज़दलिफ़े में ईंदासीं। ट्रेन में चढ़ण जे करे कलाक 2 कलाक लॻिया, भलो रात जा 10 थी वञनि, असां मुज़दलिफ़े में ईंदासीं। अच्छा, अॻे छा हूंदो? हाजी सगोरो चिटाई बि वठंदो, हिकिड़ी पथरणी 10 रियाले मिलंदी हुई। हाणे ईअं न आहे। अॻिले साल खां वठी सलमान जेको शाह सलमान आहे, उन सॼी मुज़दलिफ़े में हाजियुनि जे लाइ कालीन विछाए छॾिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। हर कालीन जे मथे ॾों हिकु हिकु कार्टून पाणीअ जो पियो आहे, कार्टून पाणी जे पीअण जो पियो आहे पूरे मैदान में। जीअं तव्हां मुज़दलिफ़े जी पहिरियों नंबर स्टेशन खां लहंदव, हीउ मैदान हूंदो, बसि जिथे तव्हांखे कालीन नज़र अचे, वेहण सुख। असांजो मशवरो इहो आहे त वज़ू खाने ऐं लेट्रिन जे क़रीब कोशिशि कयो, जीअं तव्हांखे हाजत जे लाइ या वज़ू जे लाइ आसानी थिए। अचण सां गॾु पहिरियों जे वज़ू आहे त ठीकु आहे, न त वज़ू करे पहिरियों 3 रकातां मग़रिब पढ़ंदासीं, पोइ वरी 2 रकातां इशा पढ़ंदासीं। माना पहिरियों मग़रिब, पोइ इशा, वित्र पढ़ी करे पोइ उते ई किरश विछायल हूंदी, नंढियूं नंढियूं पथरियूं उते सॼे मैदान में विछायल आहिनि, ॻोल्हण जी ज़रूरत न आहे। उतां 72 पथरियूं खणियूं आहिनि। घणियूं? इस्तेमाल में 49 ईंदियूं, पर 13 तारीख़ जूं 21 बि खणायूंसीं, ऐं वधीक इन जे करे खणे मथां गुम थी वञे, ज़ाया थी वञे, इन जे करे घणियूं पथरियूं खणंदासीं। इहे वधीक तॾहिं था खणनि त हुकुम आहे त मुज़दलिफ़े में खणो, इन जे करे असां हितां खणायूं था। उतां 72 पथरियूं खणी करे पंहिंजे उन थेले में जेको पातल आहे उन में रखो। जे न त मशवरो उते नंढियूं नंढियूं बोतलूं पाणी पीअण जूं जाम पयूं हूंदियूं, हिकिड़ी में धोई करे विझी करे पंहिंजे थेले में रखी छॾियो। मुज़दलिफ़े में छा करिणो आहे? निमाज़ मग़रिब पढ़णी आहे ऐं इशा पढ़णी आहे, 72 पथरियूं खणी करे रखणियूं आहिनि। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि? फरमाइनि था हाणे कचहरियूं न कयो, या त ज़िक्र कयो, इस्तग़फ़ार कयो, दुआ कयो, या त सुम्ही पओ। छा कयो? सुम्ही पओ।
बाक़ी कचहरियूं न कयो। बाक़ाइदा क़ुरान में लिखियल आहे, उलमा किराम वेठा आहिनि त मुज़दलिफ़े में कचहरियूं न कयो। इहो कुदरती आहे त उते माण्हू अची कचहरियूं अची गिला अची साईं इंतिज़ाम उमूर में अॻिते पोइते मसाइल अलाह ख़ातिर अज़म कयो त इनशाअल्लाह मुज़दलिफ़े में ज़ाया वक़्तु न कंदासीं। जेकॾहिं ज़िक्र थिए थो त ठीकु आहे, थकल हो न त पई रहो, सुम्ही पओ, सुबुह जी आज़ान मिले, सुबुह जी आज़ान खां बाद में इंशाअल्लाह अज़ीम असां उथी करे फजर जी निमाज़ पढ़ंदासीं। छा पढ़ंदासीं साईं? फजर जी निमाज़ पढ़ंदासीं। निमाज़ खां बाद में क़िबले ॾे मुंहुं करे सिज उभरण ताईं वक़ूफ़े मुज़दलिफ़ा कंदासीं। छा कंदासीं? छा कंदासीं साईं? ॾाढा ॻाल्हायो साईं। वक़ूफ़े मुज़दलिफ़ा, वक़ूफ़े मुज़दलिफ़ा माना काबे ॾे मुंहुं करे बीही करे दुआ घुरणी आहे सिज उभरण ताईं। सुबुह जी निमाज़ सवेर पढ़ी करे सिज उभरण ताईं वक़ूफ़े मुज़दलिफ़ा करणो आहे, ओॾे मुंहुं करे दुआ घुरणी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अरफ़ात जे मैदान में अल्लाह सभिनी खे माफ़ करे छॾियो, बाक़ी हुकूकुल इबाद जंहिंजा रहियल आहिनि उनखे अरफ़ात में बि माफ़ी न आहे। हिकिड़ी ख़ुशख़बरी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे मुज़दलिफ़े में जिब्राइल अमीन ॿुधायो, ऐं मुंहिंजा महबूब तूं कल्ह खां वठी पंहिंजी उम्मत लाइ रोईंदो रहे थो, अॼु मुज़दलिफ़े में मां तुंहिंजी दुआ थो क़बूल, अल्लाह उनखे तौफ़ीक़ ॾींदो, उहे वञी करे हुकूकुल इबाद बि अदा कंदा। एॾी वक़ूफ़े मुज़दलिफ़े जी फ़ज़ीलत आहे। वक़ूफ़े मुज़दलिफ़ा सिज उभरण ताईं करण खां पोइ साॻी असांखे स्टेशन ते वठी ईंदा। काॾे? स्टेशन ते। पंहिंजी मर्ज़ी सां असां सरकारी हज स्कीम वारा नथा हली सघूं, इहो नोट करे छॾियो त असां पाण वेंदासीं, हेॾो होॾो घुमंदा वेंदासीं, उहो वक़्तु वियो हलियो। हाणे बाक़ाइदा हिसा आहिनि, अंगलारा लॻला आहिनि, बिल्कुलु तव्हां वन स्टेशन वारा वन स्टेशन तां अची करे बिल्कुलु रेल ते चढ़ंदव, रेल ते चढ़ी करे सिधो अची करे तव्हां वन स्टेशन मिना में लहंदव, लही करे अची करे पंहिंजो जेको सामान आहे साण खयोंसीं, वॻो बि खयोंसीं, थेलो बि, इहो असां खीमे में रखंदासीं। छटी बि उते गर्मी हूंदी आहे, छटियूं मिलंदियूं बि आहिनि, मुफ़्त में गिफ्ट कंदा आहिनि इहे मोबाइलनि वारा, या ईअं बि विराईंदा आहिनि हाजी। इन जे करे असां मिना में आयासीं 10 जे ॾींहुं। 10 जे ॾींहुं किथे आयासीं? सुबुह जो 10 जी राति मुज़दलिफ़े में हुयासीं, 10 जे ॾींहुं मिना में आयासीं। अचण सां असां सामान रखंदासीं खीमे में। हाणे असां पाण में सलाह कंदासीं त कहिड़े टाइम ते असां शैतान खे पथरियूं हणण हलूं। अलबत्ता हिन साल मता इहो कानून अची वियो आहे त हर मुल्क खे पंहिंजो टाइम ॾींदा बाक़ाइदा। इहे हाणे छॾे ॾियो कमु त साईं असांजो हिन टाइम ते हीअं, जेड़ी महिल असांखे इंतिज़ाम वारा मुअल्लिम जा माण्हू चवनि असांखे चओ इनशाअल्लाह उअं ई हलणो आहे। ठीकु आहे, असां छटी नाहे खणी वञणी, थेलो पंहिंजो उते रखिणो आहे खीमे में, साण सामान रखी आज़ादु हिन हालत में, एराम जी हालत में सिधो असां निकिरंदासीं। हाणे जेको मां तव्हांखे पहिरियों यादि करायो त पोल नंबर 5 लिखियोसीं। छा लिखियोसीं? हाणे इहो इते असांखे ज़रूरत ॾींदो। असां खीमे मां निकितासीं, सभु रोड हलनि था, हीअं रोड हलनि था, सभु हाजी अचनि था। अॻिते हली करे हिकिड़ा प्लास्टिक जा स्टेप अची वेंदा, पोइ असां उते महसूसु न कंदासीं। मसलन हेतिरा आहिनि, भितियूं आहिनि प्लास्टिक जूं। हाणे हेॾो मुंहिंजो साथी हले थो, मां हेॾो हलां थो, ख़्यालु न कयोसीं, विच में स्टेप अची वियो, ख़बर तॾहिं पवंदी त हो मथे हलियो वियो, मां हेठे तबिके में हलियुमि। इन जे करे जंहिंमहिल रोडनि सां अचूं था त असां हिक ई रोड सां, स्टेप अची त हुनखे सॾु कयूं हेॾो थी, या मां हुन सां थियां, तव्हां त असां हिकिड़े रोड खां क्रॉस कयूं। जॾहिं असां हलंदासीं इते असांखे विछड़ण जो अंदेशो आहे, विछड़ण जो अंदेशो आहे। ग्रुप लीडर ख़ासि करे यादि कयो, पंहिंजे ग्रुप खे सम्झायो। हाणे इते असां जॾहिं विछड़ियासीं त छा नुक़सानु थींदो? पोइ हाजी सगोरो थकिजी पियो, भीड़ में काथे उनखे भीड़ अची वई, को मसइलो थियो, हिनखे सपोर्टर न हूंदो, रड़ियूं कंदो, चवंदो साईं तूं मथे मां हेठि छा करे सघूं था। अच्छा 7 किलोमीटर हीअं अचो था तव्हां शैतान जी कम्प्लेक्स खां निकिरी, वरी वन वे ठहियल आहे, वरी हीअं ॿिए रोड सां लही तव्हां वरी हीअं अची करे खीमे ते ईंदव। हाणे एसी ताईं साथी पाण में मिली नथा सघो, इन जे करे पहिरियों ई रोड में गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। उन खां पोइ असां जॾहिं आयासीं त इहो बि ज़हन में हुजे त थकी था पऊं त अरब सगोरा जा इंतिज़ामी वारा मुंहं में फुहारो पाणी जो हणंदा,
थधो खुशबूदार, लेकिन वेहण न ॾींदव, वेहण असुली न ॾींदा, खंबड़ खां वठंदा हाजी यल्ला रो हल पियो, बाक़ी कतन वेहण न ॾींदव। इन जे करे ज़हनी तौर ते जिस्मानी तौर ते छो था चऊं त वर्जिश कयो, पंहिंजो पाण खे फिट रखो, इन लम्हात खां गुज़रण जे लाइ इहो मसइलो आहे। अच्छा, उन खां बाद में असां शैतान खे जंहिंमहिल पथरियूं हणाईंदासीं, साईं थोरो तवजो कयो, इंतिहाई क़ीमती ॻाल्हि इहा आहे। शैतान खे पथरियूं हणाईंदासीं त 25 फुट शैतान जी भित आहे। घणी साईं? 25 फुट। असांखे पहिरियों ई फ़ौजी चवंदा हेॾे थियो या हेॾे थियो, त असां उन टाइम ते बि इनशाला ग्रुप पंहिंजो साण खणंदासीं। बसि आख़िरी ॻाल्हि आहे, इनशाअल्लाह अज़ीम उन टाइम ते बि गॾु हूंदासीं। ऐं भित शैतान जी 25 फुट हूंदी। घणी हूंदी साईं? 25 फुट। त असां 12 फुट क्रॉस करे पोइ विच तां शैतान खे पथरियूं हणंदासीं। इहा आसानी जो मशवरो आहे। इहे ॾिसंदव त तव्हां मुंड में हर को हणंदो तव्हांखे तकलीफ़ थींदी। ऐं उन सां गॾोगॾु पहिरें ॾींहुं हिकिड़े वॾे शैतान खे पथरियूं हणंदासीं। पहिरें ॾींहुं साईं कंहिंखे हणंदासीं? थोरो तवजो कयो, ट्रेनिंग थी हले पई, बाक़ी इनशाला बयान हज़रत जो थींदो। पहिरें ॾींहुं शैतान खे साईं थोरो तवजो कयो, पहिरें ॾींहुं हिकिड़े शैतान वॾे खे 7 पथरियूं हणंदासीं। 7 पथरियूं हणी करे वापसि ईंदासीं खीमे में। बसि इंतिज़ामी उमूर खे छॾियूं था, थोरो मसइलनि खे सम्झाए वठूं। खीमे में ईंदासीं। हाणे असां तव्हांखे जेको क़ुर्बानी जो मसइलो ॿुधायोसीं, त जेको पाकिस्तान में फार्म में भरे वियो आहे उनखे टोकन आहे, उन टोकन ते टाइम लिखियलु आहे, उन जो इंतज़ारु करे त कहिड़े ॾींहुं, 10 जे ॾींहुं टाइम ॾिनो अथऊं, 11 जे ॾींहुं ॾिनो अथऊं, 12 जे ॾींहुं ॾिनो अथऊं, उन टाइम जो इंतज़ारु करे। शैतान खे पथरियूं हणण खां पोइ छा कंदो? क़ुर्बानी। छा कंदो साईं? क़ुर्बानी कंदो। पर टाइम जो इंतज़ारु। जेकॾहिं उन पाण बैंक में भरियो आहे, उते पैसा ॾिना आहिनि, उन ते बि टाइम लिखियलु हूंदो। 3 नंबर ते को दोस्त ॾिठल उनखे न पैसा ॾिना आहिनि, त उहो उनखे फोन ते ॿुधाईंदो त हाजी साहब तुंहिंजो जेको आहे सो टाइम थी वियो आहे, हाणे तूं पंहिंजो जेको आहे मथो कूड़ा। पहिरियों कमु छा कयोसीं? 10 ॾींहं शैतान खे 7 पथरियूं, 2 नंबर ते क़ुर्बानी, 3 नंबर ते मथो कूड़ाइण। चओ इनशाअल्लाह इन तरतीब सां कंदासीं। ॾाढा चओ इनशाअल्लाह। अलबत्ता हिकु मशवरो, जेकॾहिं असांखे 10 जे ॾींहुं शैतान खे पथरियूं हयूं आहिनि, हाणे असांखे 11 जे ॾींहं ते मिलियल आहे टाइम क़ुर्बानी जो, त असां तवाफ़ ज़ियारत करे सघूं था। तवाफ़ ज़ियारत करे सघूं था। पोइ तवाफ़ ज़ियारत में हिन एराम जी हालत में वेंदासीं, जीअं तवाफ़ जो तरीक़ो ॿुधायो। हाणे टाइम मुख़्तसिर आहे, महिमान अची विया आहिनि, तिलावत बि थींदी, बयान बि थींदो। इन जे करे असां इहा गुज़ारिश कयूं था त तवाफ़ जो पहिरियों जेको तरीक़ो असां ॿुधाए चुका आहियूं उहो रखो। उन खां बाद में दुआ चौक ते खुलफा राशिदीन मौलाना ग़ुलाम अली मास्टर ट्रेनर आहे, जामा मस्जिद में हाफ़िज़ मुमताज़ आहे, गोल मस्जिद में मौलाना ज़मीर अहमद आहे, ईदगाह मस्जिद में मां वेठो आहियां। 2 बजे खां 3 बजे हिते हर रोज़ु 1 कलाक ईदगाह मस्जिद में ट्रेनिंग जे लाइ टाइम ॾिनल आहे। जंहिंखे न मसइलो सम्झ में अचे, न इंतिज़ामी उमूर सम्झ में अचे, इनशाअल्लाह सम्झाईंदासीं। तवाफ़ ज़ियारत करण खां बाद में असां अल्हम्दुलिल्लाह छा कयोसीं? हज पूरो थी वियो। छा थी वियो? हज पूरो। इन हा इहो ॿुधायूं था। हाणे इन में मसइलो हिकिड़ो आहे, ऐं नाहे ॿुधाइणो, छो त सवारी जे करे हाजी सगोरो परेशान थींदो। हिकु ॻाल्हि, असांजो डायरेक्टर अचण वारो आहे, उन खां तव्हां सवाल जवाबु कंदव आख़िर में। जेकॾहिं सवाल जवाब में हलंदासीं त असां टाइम ज़ाया थी वेंदो। मां हिकिड़ी तमामु तर ॻाल्हि ख़तमु करण वारो आहियां। मां आख़िरी ॻाल्हि ॿुधायांव त जेकॾहिं हे तव्हां सां लाकेट न पाईंदव, हिकिड़ा माण्हू छा कंदा, अबे जो हूंदुनि, उहो पाण बि पातल हुयुसि, ऐं ॿियो बि मां पुछियोमांसि हे छो पातो थी? चए अबे जो आहे। अरे बाबा, अबो तुआरो गुम थी वञे, तोखे कार्ड जी ॻणिती आहे त कार्ड गुम न थिए, अबो गुम थिए त थिए। इन जे करे कार्ड ज़ैफ़ा मर्द सभिनी खे 24 कलाक पाइणो आहे। हिकु ॻाल्हि, ॿियो माण्हू मां सां गॾु हुयो, हे लतीफ़ो नथो ॿुधायां, मां हक़ीक़त ॿुधायां थो। उन तवाफ़ ज़ियारत न कई। तवाफ़ ज़ियारत लाइ थोरो ॿुधायां। जीअं तव्हां बाबे अब्दुल खां ईंदव, सायूं लाइटां लॻल हूंदियूं, माण्हू चवंदा साईं अलहमदुलिल्लाह हाजी सगोरा बि वेठा आहिनि, सभु इन थींदा वेंदा। इहा ख़बर न पवंदी, सभिनी खे बिल्डिंग में चाढ़ींदा वेंदा।
हेठां मुताफ़ बंदि, बिल्कुलु बंदि। हिकु बिल्डिंग भरींदा, ॿी भरींदा, टी भरींदा, छत भरिजी वेंदी। इन जे करे असां अचण महिल कोशिशि कयूं भल सभिनी दरनि ते सायूं लाइटूं लॻल आहिनि, पर घुमंदा 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 बाबे उमरा खां अची वेंदासीं त असांखे मुताफ़ में जॻह मिलंदी। सवाइ बाबे उमरा जे ॿिया दरवाज़ा हेठि न खुलियल हूंदा, बाक़ी बिल्डिंग ते वॾो चकर लॻाइणो पवंदो। हाणे इहो छो ॿुधायमि, इन में हिकिड़ो माण्हू हुयो, उन तवाफ़ ज़ियारत न कई। चए पियो मुल साहिब तूं इहे ॻाल्हियूं थो करे, ॾिसण ऐं ॿुधण जो फ़र्क़ु आहे, अलाह माफ़ कंदो। उलमा किराम वेठा आहिनि, जंहिं तवाफ़ ज़ियारत न कयो उन ते उठ ॾंडु आहे, ॿियनि मसलनि में बकरी ॾंडु आहे, उन ते उठ ॾंडु आहे, ऐं ज़ाल उन ते हराम आहे तेसीं ताईं जेसिताईं तवाफ़ ज़ियारत न कंदो। इन में वधीक तफ़सील उलमा किराम खां तव्हां पुछी, इनशा अल्लाह केॾी बि भीड़ हूंदी जा 100 रियाल टैक्सी वठंदी, चओ इनशा अल्लाह तवाफ़ ज़ियारत कंदासीं। ऐं मां जीअं ॿुधायमि त मौलाना कारी ज़मीर अहमद साहब ऐलान कयो आहे त हीअ ट्रेनिंग पूरी थींदी, उन खां पोइ गुणा अंदाज़ी थींदी। जेके हाजी सगुरा हिते आया आहिनि, जेके न आया आहिनि उन्हनि जी न थींदी। जंहिंजो कुणो निकितो उनखे इनाम ॾींदो, उहा उन खे ख़बर आहे त अलाए उमिरि जी टिकेट ॾींदो, अलाए डोलनि ते मानी खाराईंदो। तो उहो कुणो